We want justice. We want Justice. We want Justice. पंजाब प्लस की पंजाब प्लस की पंजाब प्लस की पंजाब प्लस की We need We want Justice. We want Justice. We want Justice. We want Justice. पंजाब प्लस की पंजाब प्लस की पंजाब प्लस की पंजाब प्लस की जिनसी फर्क जिनसी फर्क जिनसी फर्क मजहबी फर्क मजहबी फर्क पंजाब प्लस की पंजाब प्लस की पंजाब प्लस की We want We want We want We want अजी डोकरीअ मां जेको नौजवान सॼी सिंध में 50 प्लस वारा 50 ऐं 54 वारा नौजवान जेके सॼी सिंध में नाइंसाफ़ीअ जे करे तमामु घणो सॼी सिंध में परेशान आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो त सॼी सिंध में जेको हिननि सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जेके शहीद गनी जे दौर में जेको 21 जी पॉलिसी जेका ठाही हुन खां एग्ज़ाम वरिता त हिननि पहिरियों 50 55 ऐं 45 जो सैकड़ो लॻायो उन में जॾहिं हिननि ॾिठो त कंहिं बि क़िस्म जा जेके आहिनि असांजो 45 जो सैकड़ो जेको हिकिड़ो थर्ड क्लास रूल आहे उन्हनि खे पोइ प्रेशर डेवलपमेंट जे करे उनखे 45 सैकड़ो ख़तमु कयो वियो ऐं उन खां पोइ हिननि हिकिड़ियूं हथ ठोकियूं पॉलिसीज़ जेके जंहिंमें हिननि जेको आहे मुस्लिम जेको डिस्क्रिमिनेशन पंहिंजो पाण कई जंहिंमें रिलीजियस डिस्क्रिमिनेशन हुई त माइनॉरिटीज़ खे 50 ते आणे ऐं जनरल जेके सिंधी मुस्लिम नौजवान आहे उन्हनि खे हिननि 50 ते रखियो ॿी जेंडर डिस्क्रिमिनेशन में ईअं थियो त छोकिरियुनि खे 55 खां लाइ 50 कयो वियो ऐं हिननि सेल्फ पॉलिटिकल मोटिवेटेड यूनियन काउंसिल्स खे हार्ड एरिया में शो करे जंहिंमें उमरकोट जंहिंमें थरपारकर जंहिंमें झांगारा बागारा इलाइक़ा जिते मुराद अली शाह आहे उन्हनि खे 40 मां 33 ते लाहे ऐं हिकिड़ो 4-5 पॉलिसियूं प्रेज़ेंट करे अप्रूव करे सॼे सिंध जे नौजवाननि में जेको परेशानी पैदा कई आहे चवनि था सीटूं न आहिनि हिन डोकरीअ जे जेके उहे चवनि था असां शाइर आहियूं असां अदीब आहियूं असांखे क़ौम जो वॾो जेको ॻणती आहे त हीअ जेको डोकरीअ में ज़्यादती आहे त 160 सीटूं बचियूं पियूं आहिनि ऐं उते 110 ॼणा 50 खां 52 ते पास आहिनि त उन्हनि खे छो नथो एडजस्ट कयो वञे अहिड़े ई नमूने सां सॼी सिंध में हर यूनिवर्सिटी में अहिड़े क़िस्म जूं फिगर्स आहिनि पर दानिस्ता तौर ते उन्हनि नौजवाननि खे परेशान कयो थो वञे उन्हनि खे मेंटली टॉर्चर कयो वियो आहे न ग्रेस मार्क्स प्रॉपर ॾिनी अथनि IBA जा पेपर जिन में तमामु घणियूं ग़लतियूं हुयूं सुवाल पहिरियों जवाब पोइ IBA जे इदारे जे बचाइण जे लाइ ॾिसो कोर्टुनि में 45 केस थी चुका आहिनि पर पोइ बि प्रॉपर नमूने सां IBA न क्वेश्चन पेपर डिस्प्ले थो करे न कमेटीअ में प्रॉपर नमूने सां जवाब थो ॾिए त कोर्टुनि में केस जा जजिस उन्हनि खे डिस्क्रिमिनेशन ख़तमु करण जे लाइ चयो पर हिननि जा अहिड़ा ड्रामेबाज़ी जा सवाल आहिनि अहिड़े क़िस्म जो ग्रेस मार्क्स आहिनि जेके हमेशह सॼी सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे परेशान आहिनि नौजवान परेशान आहिनि त असां चाहियूं था त सॼी सिंध में 50 प्लस के 50 प्लस के 50 प्लस के 50 प्लस के We want मज़हबी फ़र्क़ खे मज़हबी फ़र्क़ खे जिनसी फ़र्क़ खे 50 प्लस के 50 प्लस के 50 प्लस के सिंध जे नौजवाननि खे वरी बि मां गुज़ारिश थो कयां त सुभाणे जेको हिन 25 तारीख़ ते कराची में प्रेस क्लब खां वठी CM हाउस ताईं एहतजाज ऐं धरनो आहे हुन में सॼी सिंध जा नौजवान शिरकत करे पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारनि 50 प्लस के 50 प्लस के मज़हबी फ़र्क़ खे मज़हबी फ़र्क़ खे जिनसी फ़र्क़ खे 50 प्लस के 50 प्लस के 50 प्लस के पास कयो So once again I request the Sardar Shah and Akbar Zakari that please be think about the youth and the 50 plus is a very right figure and have a quality, have a talent. So kindly, please pass 50 plus. Thank you very much for up today. Press Club Rokri. Allah Hafiz.